बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु जी प्यारी साथ संगत सभिनी खे ओम शांति। वरी हिकड़े ॾींहुं 4 शख्स गोपीदास, रामू मेहता, मोहनमल ऐं भाई अमरू सतगुरनि वटि आया ऐं अची सतगुरनि जे चरणनि में पिया ऐं हथ जोड़े अरदास कयऊं त दया करे असांखे पंहिंजे शरण रखो। अहिड़ो को असांखे उपदेश ॾियो जंहिं करे असांजो उद्धार थिए। संदन वेनती ॿुधी साहिब फरमाइण लॻा त तव्हांखे हौमी बिल्कुलु घणी आहे। उन ई हौमीअ खे बिना भित भला कोठण में अचे थो। जा जगत खे चुंबड़ी वई आहे, उहा ईश्वर खां बुलाए छॾे थी। तंहिं करे अव्हांखे अवल उनखे त्याग करणु घुरिजे। तंहिं ते हू चारई चवण लॻा त गुरु जी उन खां छुटण जो कहिड़ो रस्तो आहे। तंहिं ते सतगुरनि फरमायो त शरीर खे झूठो ॼाणो ऐं पंहिंजे दिलि में पक सम्झो त समय पूरे थियण ते हीअ देही नास थींदी। तंहिं करे दर्जे बि दर्जे उन खां विरती हटाए आत्मा में लॻाइजे ऐं सहनशीलता खिम्या धारण घुरिजे। श्री सतगुरनि जी मोक्ष ॾींदड़ सम्झाणी ॿुधी पूरन तरह सां कमाए सुखी थिया। हिकिड़े ॾींहुं सतगुरनि वटि रंगू, सहारो ऐं बारो नाले 3 ॼणा दुखियारी वंदना करे सवाली थिया। जिन जो भाव ॾिसी खेनि सतगुरनि उपदेश ॾिनो त प्यारा सजनो, सभु कंहिंसां मिठो ॿोलणु ॿोलियो। अवल भोजन तयारु करे गुर सिखनि खे खारायो। तंहिंखां पोइ जेकी बचे सो तव्हीं खाओ ऐं तव्हीं सदाईं श्री वाहिगुरु जन जो नाम जपियो। जंहिंजे लिम लॻण करे वॾो मर्तबो हासिल थिए थो। मड़ियूं, मसाण, तुरबतूं ऐं कबरूं कॾहिं बि न पूॼियो ऐं न उन्हनि जी शेवा करियो। हिननि सतगुरनि जे उपदेश खे पाए उहे कयो ऐं पंहिंजी हयाती सफल कई। वरी हिकड़े ॾींहुं छरा खान, पास बेग, निंदो, सोदन, अगरो, तारो, झंडो ऐं पूरो मल, इहे 8 ॼणा साहिबनि जे हज़ूर में आया ऐं अची मथो टेके घणे अदब सां हथ जोड़े वेही रहिया ऐं अरदास कयऊं त प्रभु जी असांजो कल्याण कहिड़ीअ रीति थींदो। तंहिं ते सतगुरनि फरमायो त जेसिताईं प्राण हुजनि तेसिताईं वाहिगुरूअ जो नाम हृदय में धारे जीवत सफली कजे ऐं गृहस्थ आश्रम में अहिड़ी रहती धारण योगा बन में तपस्या करण आहे। सतगुरनि जे उपदेश खे पाए हू 8 ॼणा सुखी थिया। ॾिस, जिते किथे गृहस्थ जी भक्ति वॾी कई अथनि। वरी हिकिड़ा 2 छेपायारो ऐं शहरू नाले अची सतगुरनि जे चरणनि ते अची पिया। तिन खे सतगुरनि उपदेश ॾिनो त सिखनि जी घणे प्रेम सां शेवा करियो। कपिड़ा सिबी उन्हनि खे पहिरायो ऐं संदन कपिड़ा मेरा थियनि त खेनि धोई ॾियो ऐं जीअं जीअं तव्हीं संदन कपिड़ा साफ़ कंदा वेंदा तीअं तीअं तव्हांजो हिरदो बि साफ़ थींदो वेंदो। हे गुर सिखनि जी शेवा एॾी वॾी चई अथनि त गुरूअ जी शेवा जेके कंदा ईअं करण करे तव्हांजी गुरूअ सां प्रीत वधंदी ऐं सत्संग जे शेवा करण करे सत्संगत अव्हांजी महल नास कंदी। इन ई करे अवी श्रद्धा धारे गुरूअ जी शेवा करियो ऐं हर वक़्तु अकाल पुरख खे सिमरींदा रहो। वरी हिकिड़ो भूलो नामी ब्राह्मण वाजू पाठशाला जे सतगुरनि वटि आयो ऐं नमस्कार करे हथ ॿधी वेनती कयाई त हे गुरु जी मूंखे ब्राह्मण सम्झी को बि शेवा नथो कराए। तंहिं करे तव्हीं कृपालू मूंखे अहिड़ो उपदेश ॾियो जंहिं करे मुंहिंजो कल्याण थिए। तंहिं ते सतगुरनि फरमायो त तूं सतगुरनि जी बाणी पढ़ी उन जो अर्थ प्रेम सां कर। अहिड़ी शेवा तोखे
घणी फलदायक थींदी। ब्राह्मणनि खां त केरु शेवा कराईंदो कोन। वरी हिकिड़े ॾींहुं सभई डले वासी सिख गॾिजी सतगुरनि जे हज़ूर में आया ऐं सभिनी वंदना करे नमस्कार कयो। जिन खे पिणु सतगुरनि उपदेश कयो त गुरुपर्व ॾींहुं संक्रांत ते ऐं दीपमाला ऐं ॿियनि सभिनी वॾनि ॾींहंनि ते ऐं दशहरे ॾींहुं अवी सभु सिख हिकिड़े हंधि कठा थी उत्साह वधाए कणा प्रसाद कराए गुरुअ जे निमत ॾींदा करियो ऐं शब्द कीर्तन कंदा रहो। जेकॾहिं को ग़रीब सिख कपिड़े जो घुर्जाऊ हुजे त उनखे नओं कपिड़ो ख़रीद करे सिबाए ॾियो ऐं जेकॾहिं को बुखायल ॾिसो त उनखे खाधो खारायो ऐं सभई यकमुश्त थी सभ कंहिं कम में शामिल रहो। सचा पातशाह सभिनी खे गुण बख़्शे संदन अवगुण काटे शेवकनि सिखनि समेत मोटी गोविंदवाल आया। गोविंदवाल पहुचण सां महाराजनि वटि साॻीअ तरह सां दरबार में आनंद शुरू थी विया ऐं शब्द कीर्तन जो रंग लॻो ई रहंदो हो ऐं जेको को वटिन लंघे ईंदो हो तंहिंखे सतनाम जो सुखीन उपदेश ॾेई मुक्त कंदा हुआ। इन करे सिखी धर्म जेॾां केॾां वधण लॻो। अहिड़नि पूरनि खिमिया सागर सतगुरनि केई हज़ारे लोक तारिया आहिनि जिन जी जेकर आऊं हिते वेही वार्ता लिखां त सचपच ई मुंहिंजो किताब फ़क़ति उन्हनि प्रेमियुनि जे वाणियुनि सां ई भरिजी पवे। विक्रम संबत 1581 जे लाहौर शहर में हिकिड़े ॾींहुं बाज़ीगरनि पाणीअ मां खीर करे दरिया वहाए ॾेखारियो हो। अहिड़े अचरज जे कम खे ॾिसी उते जा नंढा वॾा बिल्कुलु ख़ुशीअ में हुआ। उन ई साॻिए ॾींहुं महाराजा तवजी कुल या सोढियुनि जे वंश में हरदास क्षत्रिय जे घर में हिकिड़ो महासुंदर बालक ॼाओ जंहिंजो नालो रामदास रखियो हुआ। उहो महासोभनीक ऐं काल जो भव काटण वारो बालक जॾहिं सम्झ में आयो ऐं वॾो थियो तॾहिं संदसि माइटनि खेसि कमकार जे लाइक़ु सम्झी खेसि हीअ सिख्या ॾिनी त बचा तो रांदियूं रूंदियूं बि घणई ॾींहं कयूं आहिनि ऐं हीअ वही तुंहिंजे कमकार करण जी आहे, तंहिं करे तूं कंहिं गुज़रान जे नमूने जो ख़्यालु कर। माइटनि जा अहिड़ा वचन ॿुधी रामदास चयो त जीअं तव्हांजो हुकुम हुजे तीअं करण लाइ तयारु आहियां। उहा राति सुख सां गुज़री। सुबुह जो सवेर माता खेसि कंवर चणा रधे कुंवर ठाहे, माता कंवर नालो हूंदसि न, चणा रधे कुंवर ठाहे पुट खे ॾिना ऐं चयाईंसि त ही वञी विकिणी 4 पैसा कमाए अच। भाई रामदास माता खां उहा थाली कुंवरनि जी वठी बाज़ार में खणी आयो ऐं ॾाढे मिठे आवाज़ सां होको ॾींदो पियायो त परियां हिकिड़े साधुअ खेसि सॾे चयो त मूंखे कुंवर ॾेई वञ। तंहिं ते रामदास हुनखे हिकिड़ी मुठ भरे ॾिनी पर हुन साधुअ उहा हिन खां न वरिती। तंहिं ते वरी खेसि ॿी मुठ भरे ॾिनाईंसि तॾहिं बि हुन साधुअ वठण खां इनकार कयो ऐं चयाईंसि त मूंखे बुख बिल्कुलु घणी आहे, सो जे इहे सभई कुंवर मूंखे ॾींदे त आउं तोखां वठंदुसि। साधुअ खे बुखायल सम्झी रामदास सभई कुंवर खेसि थालीअ मां लाहे करे ॾिना ऐं पाण बांह लोॾींदो घर ॾांहुं मोटियो। संदसि पीउ भाई हरदास जो पुट खे खाली ईंदो ॾिठो सो गुस्से में अखियूं लाल करे पुट खे घटि वधि ॻाल्हाइण लॻो। पीउ खे अहिड़े गुस्से में ॾिसी रामदास पोएं पेरे ॿाहिरि निकितो ऐं सड़क ते वेही वेठे ख़्यालु कयाईं त हाणे छा करियां। एतिरे में हिकिड़ी संगत अची उतां लंघी जंहिंखे गोविंदवाल वञिणो हो। रामदास बि उन जी संगत सां उथी हलण लॻो ऐं गोविंदवाल में अची श्री अमरदास साहिब जन जो दर्शन कयाईं ऐं पियो सिख संगत जी शेवा टहल कंदो। हिकिड़े ॾींहुं सतगुरु पंहिंजे महल में विया जिते माता रामी सतगुरु अमरदास साहिब जन जे स्त्रीअ खेनि वेनती कई त महाराज हाणे पंहिंजी न्याणी बानी वॾी थी आहे, तंहिं करे संदसि मङणे जो ख़्यालु करणु घुरिजे। सतगुरनि पंहिंजे स्त्रीअ जे वातां एतिरो ॿुधी पंहिंजे आस्थान ते आया ऐं चौबारे में वेही ब्राह्मण खे घुराए चयऊं त किथे वञी माइटी करे अच। जंहिं वक़्तु सतगुरनि ब्राह्मण खे वेठे माइटनि बिन सबत चयो त ओचितो रामदास अची उतां लंघियो। तंहिं ते ब्राह्मण रामदास ॾांहुं आङुर खणी सतगुरनि खे चयो त हे दीन दयाल छोकिरो हेॾो हुजे। सतगुरनि ब्राह्मण जा इहे वचन ॿुधी करे माठ कई ऐं थोरो वक़्तु माठ करे ब्राह्मण खे चयऊं त रामदास खे हिते कोठे अच।
ब्राह्मण आज्ञा पाए रामदास खे कोठे आणे सतगुरनि जे अॻियां सिर निवाए हथ जोड़े अची बीठो। तंहिं ते सतगुरु खांसि पुछण लॻा त तूं कंहिंजो पुटु आहीं ऐं जात कहिड़ी अथई ऐं कहिड़े हंध जो वेठल आहीं। सतगुरनि जा वचन ॿुधी रामदास अर्ज़ु कयो त कृपानाथ, मुंहिंजो जनमु सोढी कुल में थियो आहे ऐं आउं वेठल लाहौर जो आहियां। मुंहिंजे पिता जो नालो हरदास आहे। एतिरो ॿुधी सतगुरु घणो ख़ुशि थिया ऐं उन ई वक़्तु लाहौर ॾांहुं रामदास जे पीउ हरदास खे पत्री लिखी पाण वटि घुरायऊं ऐं पंहिंजे न्याणीअ जो मङणो रामदास सां करे ॿई तरफ़ ख़ुशि थिया। थोरनि ॾींहंनि गुज़रण पुॼाणा वियांउ थियो ऐं सभिनी जशन कया। तंहिंखां पोइ रामदास सतगुरनि जे ई टहल में उते ई रहियो। पोइ संबत 1605 धारे पहिरियां ई पिरथियो ऐं कारी श्री रामदास खे जन्मियो। माता पिता दस्तूर मुजब आनंदित थिया ऐं घणे लाड कोड सां पालियाऊंसि। तंहिंखां पोइ वरी संबत 1608 धारे श्री रामदास खे ॿियो पुटु महादेव ॼाओ ऐं ॿई परवरिश पाए वॾा थिया। वरी संबत 1610 वेसाख वॾी सप्तमी तारीख़ 18 मंगलवार मेख लगन अधरात वेले रोहिणी नक्षत्र में श्री अर्जन साहिब सोढी कुल जनम वरितो। संदन जनम वठण करे ॾाढा आनंद थिया ऐं नानाणे घर में परवरिश पाए वॾा थिया। श्री अर्जन साहिब जॾहिं बाल अवस्था लंघे जवानीअ में आया तॾहिं संदन शादीअ जा मंगल आनंद गोविंदवाल में तमामु घणा थिया ऐं संदन लगन जगत माता गंगा सां थियो, जा घणे आनंद सां महल में रहण लॻी। अकबर बादशाह वटि हिकिड़ो नामियारो वज़ीर बीरबल जात जो ब्राह्मण हूंदो, जंहिं ते अकबर जी ॾाढी दिलि हूंदी। खेसि कॾहिं बि पाण खां जुदा न कंदो। मगर जॾहिं संदसि सिर ते हुअण वारी अची बणी तॾहिं बादशाह खे ख़ुशि करण लाइ अर्ज़ु कयईं त मूंखे हुकुम ॾियो त आउं ओलहंदे तरफ़ चढ़ाई करे वञा। अकबर बादशाह पंहिंजे प्यारे वज़ीर जी इहा अपील ॿुधी मथिस बिल्कुलु घणो ख़ुशि थियो ऐं खेसि आफ़रीन ॾेई बिल्कुलु वॾे लश्कर सां ऐं घणियूं तोपूं ऐं खजानो ॾेई खेसि रवानो कयईं। खेसि हिकिड़ो परवानो लिखी ॾिनो त जंहिं बि देश में या जंहिं बि ॻोठ में जे कोई खत्री रहंदो हुजे सो हिकु हिकु रुपयो बीरबल जे अॻियां भेटा रखी बिल्कुलु निमिरता भाव सां खेसि मथो टेके। अहिड़ो रुको बीरबल बि ख़ुशि थी साण खयो ऐं वॾे लश्कर ऐं अटाले समेत दिल्लीअ मां रवानो थियो। जिते बि हू वञी थे लथो उते अॻुवाट ई उन ई हंध जा खत्री घर घणे रुपया उगाड़े अॼु ख़ुदि वञी थे हिन जे अॻियां हाज़िर थिया। अहिड़ीअ तरह बीरबल रक़मूं जमा कंदो लश्कर साण वठी अची हिकिड़े ॾींहुं ब्यास नंदीअ जे कंधीअ ते लथो ऐं हिकदमि घणियूं ॿेड़ियूं गॾु करे लश्कर समेत लंघे गोविंदवाल में मंज़िल कयईं। मंज़िल करण खां पोइ जल्दी बीरबल जा जंगी सिपाही ॻोठ में काहे पिया ऐं वञी खत्रियुनि जे घरनि जी पुछा कयऊं ऐं उन्हनि खे चवण लॻा त बीरबल वज़ीर साहिब कचहरीअ में विराजमान आहे, तव्हीं सभई भेटा खणी हली संदन आज्ञा करियो। अहिड़ो हुकुम ॿुधी श्री गुरु रामदास साहिब जन जा संबंधी ऐं ॿिया केतिरा खत्री गॾिजी सतगुरनि जे हजूर में आया ऐं अची सतगुरनि खे वेनती कयूं त हाणे जीअं तव्हीं साहिब आज्ञा कंदा तहिड़ीअ तरह असीं हलण लाइ तयारु आहियूं। सतगुरनि हुकुम कयो त ॿ ॼणा गॾिजी वटिसि वञो ऐं वञी खेसि असांजे पारां सम्झायो त ही गुरूअ जो ॻोठु आहे ऐं हिन ॻोठ में को बि माण्हू धंधो या वहिंवार कोन कंदो आहे। हिते जेकी ईश्वर ॾींदो आहे सो ई खाईंदा आहिनि। तंहिं करे गुरूअ जे देॻ मां जेतिरो भोजन तव्हांखे घुर्जे ओतिरो ॾियारे मोकिलियूं, बाक़ी नक़द नाणो न की असीं कंहिंखां वठंदा ई आहियूं न की ॾींदा ई आहियूं। सतगुरनि जी आज्ञा पाए ॿ ॼणा बीरबल जे माण्हुनि सां गॾिजी संदसि दरबार में आया। बीरबल बि ॾाढे अभिमान में वेठल हो। सतगुरनि जे सिखनि बि अची अर्ज़ु कयोसि त साईं हिते श्री गुरु नानक देव जन जे गादीअ जो हंधु आहे। संदन गादीअ ते हिन वक़्तु 3 पीढ़ी श्री गुरु अमरदास साहिब विराजमान आहिनि। सो जेकॾहिं तव्हीं बि श्रद्धाधारे भोजन वठो त असीं तव्हांखे भंडारे में आणे ॾियूं। हिननि जी इहा ॻाल्हि ॿुधी बीरबल चयो त इहे बहाना हिते ॿुधण में न ईंदा ऐं जेतिरा घर हिते खत्रियुनि जा हुजनि से सभई रुपया गॾु करे हिते पहुचायो ऐं पंहिंजा नाला पिणु दाख़िल कराए वञो, जो आईंदह बि तव्हांखे इहा ढल ॾियणी पवंदी।
इहो ॾंढ असांजो चइनी तरफ़नि ते ॿधल आहे। बीरबल जा अहिड़ा उग्रा जवाब ॿुधी ॿई सिख निराश थी मोटी सतगुरनि वटि आया ऐं सॼो ई हाल स्वामियुनि खे चई ॿुधायऊं त उहो अहंकारी ब्राह्मण उन ई ॻाल्हि मां नथो ॼाणे ऐं हू चवे थो त आउं कंहिं बि वक़्तु वधीक ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहियां ऐं तव्हीं पैसा हिकदमि पहुचाए वञो। तंहिं करे स्वामी, जेकॾहिं पैसा खेनि न ॾिबा त हिन सां लखां लश्कर आहे, सो ज़रूरु का ख़राबी कंदो। सिखनि जी इहा ॻाल्हि ॿुधी सतगुरु मुश्की फरमाइण लॻा त जगत में जे कोई थोरी वॾियाई पाए थो सो उन जे नशे में अंधो थी वञे थो ऐं उन जी मत पिणु फिरी वञे थी ऐं उहो अभिमानी पाण हिकिड़ो ॿिए कंहिंखे नथो सम्झे। पाण जहिड़ो हुजे, पाण जहिड़ो ॿिए कंहिंखे नथो सम्झे, पर उहो गुरु शेवा खां सवाइ वॾो संताप पाईंदो। सतगुरनि जा अखंड वचन ॿुधी सिखनि चयो त महाराज, तव्हांजा वाक्य सत आहिनि, पर हाणे हिन जो कहिड़ो उपाउ कजे ऐं इन मूर्ख खे जो गुरु महिमा यादि न आहे सो अवज्ञा कंदे या विखाद उथारींदे बि देरि की न कंदो। तंहिं ते सतगुरनि फरमायो त निश्चो रखो, अजायो मन छो था भरमायो। तव्हीं बि ॾिसो त करतार छा थो करे। हिन मूर्ख खे जॾहिं सिर सां लॻंदी तॾहिं सम्झंदो। हाणे तव्हां ॿई ॼणा वञी वरी ओॾांहुं वञो ऐं ॾिसो त छा थो चवे। साहिबनि जी आज्ञा पाए हू ॿई सिख वरी ओॾांहुं विया ऐं जिते तंबूअ जे अंदरि बीरबल वेठो उते हुन जे आसपास वञी घुमण लॻा। जॾहिं शाम जो वक़्तु थियो त बादशाही परवाना संभालींदड़ माण्हू घणीअ तकड़ाईअ सां बीरबल वटि आया ऐं अची अर्ज़ु कयूंसि त हज़ूर, हिन शहर में केतिरनि खतरियुनि जा घर आहिनि, पर अञा ताईं कंहिं बि भेटा कान आंदी आहे। तंहिं ते बीरबल चयो त हींअर राति थी वई आहे, तव्हीं बि भली आराम करियो, सुबुह थियण ते अवल हिन शहर जो कमु कबो। जेकॾहिं पाण ई अची ढल ॾेई विया त ठहियो, न त सभिनी खे गिरफ़्तार करे हिते घुराइबो। वज़ीर साहिब जो हुकुम पाए अमलदार ऐं सिपाही पंहिंजनि पंहिंजनि तंबुनि में वञी वेठा ऐं सिख बि केतिरे वक़्त खां पोइ मोटी सतगुरनि वटि आया ऐं अची समूरे हाल मां खेनि वाक़ुफ़ु कयऊं त महाराज, सुबुह थियण ते बिगाड़ो थींदो। तंहिं ते सतगुरनि फरमायो त इहे सुबुह ताईं हूंदा ई कोन त बिगाड़ो वरी किथां कंदा। सुबुह थियण खां अॻे ई हू हलिया वेंदा। तंहिं करे तव्हीं कंहिं बि क़िस्म जी चिंता न करियो। राति जो अटकल 12 बजे जो वक़्तु हो। बीरबल पंहिंजे तंबूअ में आरामी हो। उन ये वक़्तु ब्यास नंदीअ जे परीहं कंधीअ ते हिकिड़ा 2 घोड़े सवार बिल्कुलु ख़ौफ़नाक आवाज़ सां फ़ौजी सिपाहियुनि खे पुकारे रहिया हुआ। आवाज़ ते किन सिपाहियुनि बीरबल खे सुजाग कयो त हजूर में हुन भर असांखे सॾ पिया थियनि। बीरबल हिकदमि उथी वेही रहियो ऐं पंहिंजनि सिपाहियुनि खे हुकुम ॾिनई त हुन भर वञी ॾिसो त छा आहे। वज़ीर जो हुकुम पाए 2 सिपाही यकदमि पाणीअ में टपो ॾेई हुन भर विया ऐं वञी हुननि घोड़े सवारनि खां हक़ीक़त पुछऊं, जिन खे हिकिड़ो बेड़ियल सेड़ियल कागज़ हथ में ॾेई चयो त ही बादशाह सलामत वज़ीर साहिब खे हथ में ॾिनो आहे ऐं असांखे हिन जो जवाबु वठी ॾियो त असीं वरी यकदमि पोयां वेंदासूं। बीरबल जा सिपाही कागज़ खणी वटिसि तंबूअ में आया ऐं हाणे संदसि हथ में उहो कागज़ ॾिनऊं त बादशाह सलामत तव्हांखे मोकिलियो आहे। ऐं जेके सिपाही ही कागज़ खणी वटिसि तंबूअ में आया ऐं हाणे संदसि हथ में उहो कागज़ ॾिनऊं त बादशाह सलामत तव्हांखे मोकिलियो आहे। ऐं जेके सिपाही कागज़ खणी आया आहिनि तिन हिन जो जवाबु जल्द घुरियो आहे। बीरबल उहो कागज़ वठी खोले पढ़ियो, जंहिंमें लिखियल हो त पहाड़ी क़ौम जा दुष्ट माण्हू पंहिंजे छावणीअ ते हमिलो करे सिपाहियुनि खे मारे कुटे फुरे विया आहिनि। तंहिं करे तव्हीं कंहिं बि हंधि तरसण खां सवाइ यकदमि उते पहुता घुरिजो। तव्हां सां लश्कर बिल्कुलु घणो आहे, तंहिं करे मंज़िल मारे वञी दुश्मन सां चोट खाइजो। बादशाही परवानो पढ़ी बीरबल सभिनी सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त राति जो ई सभु तयारी करे छॾिजो, जो असांखे वॾीअ प्रभात जो हितां कूच करणो आहे। तंहिंखां पोइ जवाबी 2 अखर लिखी सिपाहियुनि खे चयईं त तव्हीं वञी दिल्लीअ में बादशाह खे ख़बर ॾियो। इहो गुरूअ जो वचन, भई सुबुह जो हूंदा ई कोन त किथां गोड़ कंदा।
इहा ॻाल्हि ॿुधल त कान्हे बीरबल जी? ये पहिरियों दफ़ो ॿुधी आहे। पहिरियों दफ़ो ॿुधी आहे। संतनि खां सियाणो होकर खाई मरे। ये जेके माना ॿ टे भाङा पढ़िया अथनि थोरी ॿी कथा हीअ ॿुधी कोन्हे कथा। हीअ कान ॿुधी आहे। न कोन ॿुधी आहे। ॿी ॿ टे कथा राति जहिड़ी तहिड़ी गुज़ारे प्रभात थियण ते वीर ते डंको लॻो जो सभिनी सिपाहियुनि ॿुधंदे ई घोड़ा तयारु कया ऐं पाण बि चढ़ण जी तयारी थी कयईं त उन ई वक़्तु गोविंदवाल जे खतरियुनि जे भेटा न ॾियण जो ज़िक्र चोरियो त हिन शहर जे माण्हुनि मां को बि ढल न ॾियण आयो ऐं न कंहिंजे हथां पैसा मोकिलियाऊं। ख़बर न आहे त हिन शहर जा माण्हू कहिड़े आधार ते एतिरा मगरूर थिया आहिनि। तंहिं ते बीरबल चयो त असांखे हितां लाचार तकिड़ो हलणो पियो आहे, मोटंदे हिन शहर में वरी ईंदासूं त पोइ उन गुरूअ खे बि ॾिसी वठंदासूं। एतिरो चई हिकिड़े माण्हूअ खे चयईं त वञी इहा ख़बर गुरूअ खे ॿुधाइजांइ। तंहिंखां पोइ पाण घोड़े ते चढ़ी लश्कर समेत उॾाई रवानो थियो ऐं बिल्कुलु तकड़ाईअ सां मंज़िल लताड़े गच पंध खां पोइ हिकु हंधि वञी डेरो कयो। होॾां हुन माण्हू अची सतगुरनि खे बीरबल जो चवणु ॿुधायो। हिन माण्हूअ जी अहिड़ी वार्ता ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त हिन अहंकारी ब्राह्मण जो मोटी हिते अचणु थींदो ई कोन, हू उते ई बर्फ में ॻरी वेंदो। सतगुरु सचा पातशाह एतिरो चई शांत में रहिया ऐं ओॾां बीरबल पंहिंजे लश्कर समेत जबलनि ते काह कई। हिकु ॿ हंधि जीतियईं ऐं जाबलनि सां ख़ूब चटाभेटी खाधाई, मगर लड़ाई हलंदे अची बर्फ वसी जंहिंमें सभिनी जा नक थधा थी पिया। तंहिं करे पुठिते हटण लाइ दंभ वॼायऊं, पर माण्हुनि जो अहिड़ो हाल थी वियो जो विया हिक ॿिए पुठियां घुमरियूं खाईंदा धरतीअ ते किरंदा, तां जो अकबर जो सॼो ई लश्कर बीरबल समेत बर्फ में दॿजी मरी वियो। हिकिड़ी राति श्री गुरु अमरदास साहिब जन सुख सेजा ते आरामी हुआ त ओचितो ई ओचितो हिकिड़ी स्त्रीअ जे रोअण जो आवाज़ थियो, जंहिं आवाज़ जे हुअण सबबि ॼण हियो थे खाधो। अहिड़े आवाज़ ते सतगुरनि जा नेत्र कमल खुली पिया ऐं उथी वेही रहिया ऐं पंहिंजे दास वलूअ खे सॾे चयऊं त हीअ दां अहिड़े वक़्तु ओचिती किथे थी अचे, हीअ आवाज़ कंहिं स्त्रीअ जो थो ॿुधण में अचे। भाई वलू आज्ञा पाए उन ई तरफ़ वियो ऐं उन ई हंधि पहुची ॾिठाई त माईअ जो पुटु मरी वियो आहे। पोइ माईअ खां सभु हक़ीक़त पुछी मोटी सतगुरनि खे अची ॿुधायईं त हे स्वामी, हिकिड़ी विधवा स्त्रीअ खे हिकिड़ो पुटु हो जंहिंखे टीहड़ तप पीड़े जईब करे देहांत कयो आहे। एतिरो ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त सुबुह थियण ते हिन माईअ जो पुटु जीअंदो ऐं हाणे तूं खेसि वञी चओ त विरलाप न करे। भाई वलू माईअ वटि आयो ऐं अची खेसि दिलि जाए ॾिनई। माई सारी राति माठ में रही ऐं सुबुह थियण ते पंहिंजो मुअल पुटु खणी सतगुरनि वटि आई, जंहिंखे श्री गुरु अमरदास साहिब जन पंहिंजो पेर हयो। पेर लॻंदे ई हू छोकिरो जीअरो थी पियो। तंहिंखां पोइ हुकुम कयऊं त टीहड़ तूं पिणु हाज़िर थी। जे हुकुम जो ताबेदार यकदम अची हाज़िर थियो। सतगुरनि खेसि बालक जो रूप बणाए छॾियो ऐं संदसि पेरनि में जंजीर ऐं हथनि में हथोड़ियूं ऐं ॻिचीअ में गट विझी लोह जे पिंजरे में बंदि करे दरबार जे ॿाहिरां दरवाजे ते रखाए छॾियऊंसि। उन ई तरह सतगुरनि तप खे करे क़ैद कयो। हिकिड़े भेरे ॾले ॻोठ वारा सिख सतगुरनि जे दर्शन वास्ते आया ऐं बेटा रखी सतगुरनि जो दर्शन कयां। जॾहिं मथो टेके सभु हिक ॿिए जे भरिसां वेही रहिया तॾहिं साहिबनि हिननि खां कूमल वचननि सां पुछियो त तव्हां ॾांहुं सभई कुशल आनंद आहिनि ऐं पाण में कठा थी सत्संग जो रस वठंदा आहियो। ऐं ॾले वारा सिख सभई असांजा भाईवार ऐं भाई लालू सभई सुखी हुआ। उन ई वक़्तु उन ई आयल संगत में भाई लालू पिणु आयल हो जो सभिनी खां परे वेठल हो। तंहिं जो गुरुनि जे मुख मां पंहिंजो नालो ॿुधो सो न्यायत ख़ुशि थी चवणु लॻो त सचा पातशाह मूं जहिड़ा नीच कहिड़ीअ कतार में आहिनि। पोइ उहा ॾले वारी संगत भाई लालूअ समेत गोविंदवाल में 2 ॾींहं रही, पर दरबार में ईंदे वेंदे हू ॾिसंदा हुआ त हिकिड़ो तमामु हीणो बालक पिंजरे में बंदि थियो पियो आहे, जंहिंखे ॾिसी हिननि खे ॾाढी दया आई। तिन भाई लालूअ खे चयो त तव्हीं सतगुरनि खे वेनती करे हिन जा बंद खलास करियो। जंहिं ते भाई लालूअ सतगुरनि खे वेनती कई त महाराज कृपा करे हुन जा बंद खलास करियो।
हू बिल्कुलु निर्बल थी वियो आहे। तंहिं ते सतगुरु फरमाइण लॻा त असीं खेसि छॾण लाइ तयारु आहियूं ऐं तव्हीं बिलाशक हिन खे पाण सां वठी वञो, पर हिन खे सम्झायो त अॻिना हिन शहर में न अचे ऐं जेका सजा हिन भोगी आहे सा पंहिंजे लाइ घणी सम्झे। सतगुरनि जी अहिड़ी आज्ञा पाए डले जे संगत जल्दी हिन खे पिंजरे मां कढियो। तंहिंखां पोइ सभिनी स्वामियुनि खां मोकिलाए पंहिंजे वतन जी तयारी कई। रस्ते वेंदे टीहड़ तप भाई लालूअ खे अर्ज़ु कयो त संत जी मूंखे बिल्कुलु घणी बुख लॻी आहे, छाकाणि जो मूं केतिरनि ॾींहंनि खां खाधो ई कोन्हे, तंहिं करे हाणे मूंखां वधीक पंधु थी न सघंदो। मूंखे आज्ञा ॾियो त आउं हिते जो हिते ड्रह करे वठां। तंहिं ते भाई लालूअ चयो त इजो बाक़ी थोरो पंधु आहे, परियां ॻोठु पियो ॾिसिजे, पोइ उते हली था दाल रोटी तयारु करियूं, रसोई ठाहे अवल तोखे खाराईंदासूं। तंहिं ते बालक चयो त दीन दयाल, मुंहिंजो खाधो त हिते ई घणो आहे, फ़क़ति तव्हीं आज्ञा ॾियो, जेकॾहिं तव्हांजो हुकुम मिली वञे त झटि में ड्रह करे वठां। बेख़बर भाई लालूअ तंहिं ते सहज सुभाउ चई ॾिनो त भला खाई वठि। हेॾां टीहड़ ऐं भाई लालूअ जी पे गुफ़्तगू हली त थोरो परबरो हिकिड़े धोबीअ कपिड़ा धोई पे ॿाहिरि सुकणा विधा। सो टीहड़ खे बि मिलियो भाई लालूअ जो हुकुम, सो यकदम धोबीअ ते चढ़ी वियो। हू वेचारो धोबी ॾकी ॾकी उते ई किरी पियो ऐं अहिड़ीअ तरह खून निपूड़े कढियाईंसि जहिड़ीअ तरह कपिड़े मां पाणी कढिबो आहे। पोइ उन धोबीअ जो दिलो भञी उन मां हिकिड़ो ठिकर कढी रत सां भरे भाई लालूअ वटि खणी आयो ऐं खेसि ॾेखारे चयईं त साईं, मुंहिंजो खाधो इजो ही आहे, घणनि ॾींहंनि जो बुखायल आहियां, मस मस अॼु खाधो मिलियो आहे, सो ही पीअंदुसि तॾहिं मुंहिंजी बुख लहंदी। भाई लालू छोकर जी अहिड़ी हालत अखियुनि सां ॾिसी चवण लॻो त मूं ही ॾाढो खोटो कमु कयो, ही छोकर त ॾाढी का आफ़त थो ॾिसिजे, ही जेकर उते ई बंदि पियो हुजे हा त चङो हो। ईअं वीचारे भाई लालूअ हिन छोकर खे चयो त तूं मोटी गुरुद्वारे ॾांहुं हल, असीं तोखे साण न वठी हलंदासूं, छाकाणि जो तूं जीवन खे दुख ॾियण वारो महापापी आहीं। एतिरो ॿुधी छोकर खे ॾाढो डपु थियो, सो हथ ॿधी नीज़ारियूं करण लॻो त मूंखे मोटी सतगुरनि वटि न वठी हलो, मां तव्हां साहिबनि जे वचन सां ॿधल रहंदुसि। मां हिन खां पोइ अंजाम थो करियां त ही जेको मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में प्रसंग हलियो आहे, सो जेको पढ़ंदो या ॿुधंदो या कंहिंखे चई ॿुधाईंदो ऐं श्री गुरु अमरदास साहिब जन जो नाम सिमरन कंदो, तंहिंखे आउं बिल्कुलु दुख न ॾींदुसि ऐं जिते बि इहो प्रसंग ॿुधंदुसि त उन वक़्तु हिकदमि हलियो वेंदुसि। तंहिं करे तव्हीं साहिब कृपा करे मूंखे आज़ादगी ॾियो। रहमदिल भाई लालूअ संदसि वेनती ॿुधी खेसि छॾे ॾिनो। टीहड़ जे सजा खाइण खां पोइ सभई रोग भउ खाई गुरूअ जे पुरीअ में पेर असुल बि कोन पाईंदा हुआ। इहा साखी भाई लालो जेका पढ़ंदा आहियूं नी, इन करे चवंदा आहिनि बुखार अचे न त उहा पढ़जे त हली वेंदो आहे बुखार। बोलो सतगुरु देव भगवान की जय। रात साईं जग दुखी मीना याद था करे शब्द दे क्या मीना आई या बेना ने शब्द का कल चटुई ने कल चटुई मीना का सत्संग हो हां सत्संग से पोना है छठ दे वेंदी है हां कल तो मीना का सत्संग रखो अचो हिक बार बाबा सत्संग में, हली अचो हिक बार बाबा सत्संग में, सत्संग में बाबा हिन रंग में, वाह सत्संग में बाबा हिन रंग में, हली अचो हिक बार बाबा सत्संग में, हली अचो हिक बार बाबा सत्संग में, सत्संग आइन के ई तारिया, सत्संग आइन के ई तारिया, अजा मेल घन का वारा, अजा मेल घन का वारा, ॿिया बि लखत हज़ार बाबा सत्संग में, ॿिया बि लखत हज़ार बाबा सत्संग
संग में, सत्संग में बाबा हिन रंग में, वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में, हली अचो हिक बार बाबा सत्संग में। आयो सोई तरंदो, जोई आयो सोई तरंदो, कूड़ कपट मां कुछ न वरंदो, कूड़ कपट मां कुछ न वरंदो। घड़ी पलक दिसार बाबा सत्संग में, घड़ी पलक दिसार बाबा सत्संग में, सत्संग में बाबा हिन रंग में, वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में, हली अचो हिक बार बाबा सत्संग में। पाप अंदर जाजे को लाए, पाप अंदर जाजे को लाए, हिकदम हितड़े अचे सुकाए, हिकदम हितड़े अचे सुकाए। हीअ बि अथव हरद्वार बाबा सत्संग में, हीअ बि अथव हरद्वार बाबा सत्संग में, सत्संग में बाबा हिन रंग में, वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में, हली अचो हिक बार बाबा सत्संग में। नाम जी बेड़ी आए, ओम नाम जी बेड़ी आए, सब कंहिंखे थी पार पहुचाए, सब कंहिंखे थी पार पहुचाए। केवट बणियो करतार बाबा सत्संग में, केवट बणियो करतार बाबा सत्संग में, सत्संग में बाबा हिन रंग में, वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में, हली अचो हिक बार बाबा सत्संग में। अहिल्या तार्यव कुबेड़ संवार्यव, अहिल्या तार्यव कुबेड़ संवार्यव, राजकोट शहर ते दया जो धार्यव, राजकोट शहर ते दया जो धार्यव। राम कंदव जयकार बाबा सत्संग में, साईं लाला कंदव जयकार बाबा सत्संग में, सत्संग में बाबा हिन रंग में, वाह सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में, हली अचो हिक बार बाबा सत्संग में। दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं, लैणा राम साईं, दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं, लैणा राम साईं। आशयाई आए घर में तोखे शालर जाया, आशयाई आए घर में तोखे शालर जाया।
कमकार तुंहिंजे शरण में हलियो अचां जाय छॾे कमकार कीन विञाया वक्त मां पंहिंजो नाम जपियां वारंवार कीन विञाया वक्त मां पंहिंजो नाम जपियां वारंवार शेवा सिमरन करे सदाई शेवा सिमरन करे सदाई पंहिंजो भाग बणाया दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं लैणा राम साईं दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं लैणा राम साईं तोसां मुंहिंजो प्यार हुजे जेसीं आहे जीवन तोसां मुंहिंजो प्यार हुजे जेसीं आहे जीवन तोतां सदके साहु कयां घोरियां पंहिंजो तन मन तोसां सदके साहु कयां घोरियां पंहिंजो तन मन मन में मूरत तुंहिंजी विहारे मन में मूरत तुंहिंजी विहारे ध्यान तुंहिंजो लॻायां दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं लैणा राम साईं दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं लैणा राम साईं तूं ही मुंहिंजी संपतियां लाला राज साईं तूं ही मुंहिंजी संपतियां लाला राज साईं श्वास श्वास में समझा तूं सां गॾु आई श्वास श्वास में समझा तूं सां गॾु आई संतदास छॾिया पाण बुलाए संतदास छॾिया पाण बुलाए तुंहिंजो दर्शन पाया दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं लैणा राम साईं दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं लैणा राम साईं आशई आई आए अंदर में तोखे शालरी जाया आशई आई आए अंदर में तोखे शालरी जाया दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं लैणा राम साईं दिल सां तोखे पुकारिया लाला राज साईं लैणा राम साईं
ओम शांति। वाहे